हिकु शख़्स खे 4 पुट हुआ। हू बीमार थियो त हुन जे हिकु पुट पंहिंजे भाइरनि जे अॻियां हिकु अजीब फार्मूलो पेश कयो त अव्हां टई गॾिजी बाबा जी तीमारदारी कयो। जॾहिं अव्हां एतिरी वॾी नेकी कमाईंदो त पोइ विरासत मां हिसो न वठिजो, या मूंखे इहो कमु ॾियो त मां बाबा जी तीमारदारी कयां, सॼी ख़िदमत बजा आणियां ऐं विरासत मां बि हिसो न वठां। वॾी अजीब ॻाल्हि हुई। पैसा केरु छॾींदो आहे, पर उहो भाउ ॼाणे पियो त पीउ जी ख़िदमत जो केतिरो अजुरु आहे। तंहिं करे टिन्ही भाइरनि चयो, हिन खां वधीक बहितर ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी। तूं ई बाबा जी ख़िदमत कर ऐं विरासत मां बि नथो वठां। बहरहाल इहो फार्मूलो तइ थी वियो ऐं उहो भाउ पंहिंजे पीउ जी ख़िदमत कंदो रहियो एसी ताईं जो संदसि पीउ जो इंतिकाल थी वियो। उन ख़िदमतगार पुट विरासत मां को बि हिसो न वरितो, छो त वाइदो कयो हुयाईं त पीउ जी ख़िदमत कंदुसि त विरासत मां बि हिसो न वठंदुसि। हाणे छा थियो? हिकु राति हू सुतो त ख्वाब में खेसि आवाज़ आयो। को चवण वारो चई रहियो हो त फलाणी जाइ ते वञ ऐं उते 100 दीनार यानी 100 सोन जा सिक्का मौजूद आहिनि, उहे खणी वठि। हिन शख़्स ख्वाब में ॿुधाइण वारे खां पुछियो त छा इन्हनि 100 दीनारनि में बरकत आहे? हुन चयो इन्हनि में बरकत न आहे। सुबुह जो उथी हुन शख़्स पंहिंजे ज़ाल खे ॿुधायो, मूंखे ख्वाब में हिकु जाइ ॿुधाई वई आहे त उते 100 दीनार आहिनि, पर मूं खणण खां इनकार करे छॾियो छो त उन्हनि में बरकत न आहे। संदसि ज़ाल चयो, अजीब माण्हू आहीं, पहिरियां विरासत छॾियई, उन मां बि को हिसो न वरिती, हाणे 100 दीनार मिली रहिया हुआ, तूं ग़रीब बि आहीं, इहे त खणी वठी हां। हुन चयो, मूंखे उहो माल न घुरिजे जंहिंमें बरकत न हुजे। ही ॿी राति सुतो त वरी खेसि ख्वाब में हिकु जाइ ॾेखारी वई त फलाणी जाइ ते सोन जूं 10 अशरफियूं आहिनि, उहे खणी वठि। हिन पुछियो, छा इन्हनि में बरकत आहे? चयो वियो, न, इन्हनि में बरकत न आहे। सुबुह जो उथी हुन शख़्स ज़ाल खे ॿुधायो त संदसि ज़ाल चयो, अजीब माण्हू आहीं, 100 दीनारनि खां 10 ते अची वियो आहीं, 10 त खणी वठी हां। चयाईं, जिन में बरकत न आहे त उहो मूंखे न घुरिजनि। टीं राति सुतो त वरी ख्वाब में खेसि हिकु जाइ ॾेखारी वई त इते 1 दीनार आहे, इहो खणी वठि। हिन पुछियो, छा इन में बरकत आहे? ख्वाब में ॿुधायो वियो त हा, इन में बरकत आहे। तंहिं करे उहो शख़्स सुबुह जो उथी उन जाइ ते वियो ऐं उतां 1 दीनार खणी आयो। उन खां पोइ उन दीनार मां घर वारनि लाइ 2 मच्छूं ख़रीद कयूं त जेकॾहिं ॿियो कुझु बि न त घर वारनि खे सुठो खाधो त खारायां। जॾहिं घर आयो ऐं हिन 2 मच्छियुनि जो पेट चीरियो त उन्हनि 2 मच्छियुनि जे पेट मां हिकु मोती निकितो। उहे तमामु अजीब ऐं ग़रीब ऐं मुनफरिद मोती हुआ। इन्हनि 2 मोतियुनि खे पाण वटि रखी छॾियो। उन ई ॾींहुं बादशाह हुकुम जारी कयो त मूंखे हिन रंग
ऐं हिन डिज़ाइन जा मोती घुरिजनि। बादशाह जा नुमाइंदा सॼी शहर जे ज़ेवरनि जे दुकाननि ते विया, पर किथां बि उहो मोती न मिली सघियो। आख़िरकार ख़बर पई त फलाणे मुहल्ले में हिकु माण्हू आहे जंहिंजे मच्छीअ जे पेट मां अहिड़ो मोती निकितो आहे जंहिं जहिड़ो माण्हुनि अॻु न ॾिठो आहे। माण्हू पुछंदा हिन जे दरवाज़े ताईं अची पहुता। जॾहिं मोती ॾिठाऊं त चयाऊं बादशाह खे अहिड़ो ई मोती घुरिजे। जॾहिं बादशाह खे उहो मोती ॾेखारियो वियो त हुन बि चयो त हा, इहो ई मोती आहे। हाणे इन मोतीअ जी क़ीमत पुछी वञे। जीअं त अॻे ज़माने में गॾहनि ऐं घोड़नि ते सामान खयो वेंदो हो, तंहिं करे हिन शख़्स चयो 30 खच्चर यानी 30 मोलेस सोन। बादशाह उन खां इहो मोती ख़रीद करे वरितो। हिकु दीनार जे बरकत सां केतिरो माल गॾु थी वियो। इहो बि अञा रॻो हिकु मोती विकिरो थियो हो। बादशाह उहो मोती उन कम जे माहिर खे ॾिनो हो। हिन बादशाह खे चयो हिकु मोतीअ सां ख़ूबसूरती न ईंदी, इन जी जोड़ी हुजणु घुरिजे। जॾहिं हिन तरह जो हिकु ॿियो बि मोती मिलंदो तॾहिं इन जी असुल क़ीमत बणजंदी। बादशाह चयो हिकु ॿियो मोती बि घुरायो, जेतोणीकि ॿीणी क़ीमत ॾियणी पवे। पोइ मोती ॻोल्हियो वियो पर किथे बि न मिलियो। माण्हू ॿीहर उन ई शख़्स जे दरवाज़े ते पहुता। ख़ासि पुछाऊं छा तो वटि अहिड़ो ॿियो बि मोती आहे? हुन वराणियो अहिड़ो ॿियो मोती त आहे, पर उहो अव्हां खे ॿीणी क़ीमत ते मिलंदो। तंहिं करे हिननि उन शख़्स खां 60 खच्चर सोन जे बदिले में उहो मोती ख़रीद कयो। हिन वाक़े मां असांखे पीउ जी ख़िदमत करण सां गॾोगॾु इहो बि सिखण लाइ मिलियो त बेशक थोरो माल जंहिंमें बरकत हुजे उहो उन घणे माल खां बहितर आहे जेको हराम हुजे ऐं बरकत खां ख़ाली हुजे। बहरहाल उन पुट पीउ जी ख़िदमत कई त अल्लाह पाक खेसि ग़ैब जे ख़ज़ाननि मां मालामाल करे छॾियो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।